अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों को सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पीराकोट खां। जी नाज़रीन, पीराकोट शाहपुर स्टाफ वटि लांघा बिरादरीअ जे घर मथां हथियारबंदनि जी चढ़ाई। इतला ते पीराकोट पुलिस पहुचण ते हथियारबंदनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में वाटाड़ू 10 साला निगर अशरफ अली मंगी गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। मौके ते मौजूदा माण्हुनि सां ज़ख़्मी निगर खे अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त पुलिस हिक हथियारबंद खे सोभो करे वरितो ऐं 3 हथियारबंद फरार थियण में कामयाब थी। रिपोर्ट लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ टीवी। पाकिस्तान न्यूज़ टीवी जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।